ही आहे सुपर केक ठाहिण जी तरकीब या रेसिपी। सुपर केक खे ठाहिण जे लाइ छा छा इस्तेमालु थींदो ऐं कहिड़ी कहिड़ी शइ जो केतिरो केतिरो मिक़दारु इस्तेमालु थींदो उहो सभु हिन में लिखियलु आहे। पर ही जेकी सुपर केक जी तरकीब आहे इहा 32 माण्हुनि जे लाइ आहे, यानी हिन मां 32 माण्हू खाई सघनि था। पर मसइलो इहो आहे त पाण वटि गेस्ट्स या महिमान जेके आहिनि उहे पाण वटि आहिनि 16। सो 16 माण्हुनि खे 32 माण्हुनि जो त केक खाराइबो कोन। इन जे करे रेसिपी या तरकीब में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं उन जो मिक़दारु घटाइणो पवंदो। वीडियो खे पास करे हिकु दफ़ो तव्हां पाण सोचो त केतिरो मिक़दारु घटाइणो पवंदो। अचो त गॾिजी तरकीब था ठाहियूं। सो हिन तरकीब या रेसिपी जो नालो पाण रखूं था सिमालर सुपर केक। छा नालो था रखूं? सिमालर सुपर केक। सिमालर हिन जे करे छाकाणि त पोयां 32 माण्हू हुया ऐं हाणे 16 खपनि था। सो इन जो मतिलबु इहो थियो त 32 जो अधु 16 आहे, सो हर शइ पाण खे अधु करणी पवंदी। 8 एग्स जी जॻह ते पाण रखंदासीं 4। अहिड़े ई तरीक़े सां असां वटि 6 कप्स हुया फ्लावर जा या 6 कोप हुया अटे जा, सो हाणे हिन में 3 रखंदासीं। अहिड़े ई तरीक़े सां अॻ में 6 कप्स हुया शुगर या खंड जा, सो हिन में पाण 3 रखंदासीं। 2 कोप हुया बटर जा, त हिते पाण 1 रखंदासीं। ईअं ई 6 चमचा हुया बेकिंग सोडा जा, हाणे पाण रखंदासीं 3। अहिड़े ई तरीक़े सां 2 कप हुया वाटर जा, त पाण हाणे वाटर या पाणी जो 1 कप रखंदासीं। अहिड़े ई तरीक़े सां पाण रेसिपीज़ या तरकीबूं ठाहींदा आहियूं। पर हिते हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि या अहम ॻाल्हि इहा आहे त पाण इहो सम्झूं त सुपर केक जेको 32 माण्हुनि जे लाइ तयारु थिए पियो उहा रेसिपी ऐं सिमालर सुपर केक जेको 16 माण्हुनि जे लाइ ठाहिजे थो उन में कॉमन छा आहे? ॿिन्हिनि शयुनि में आम कहिड़ी शइ आहे? ॿिन्हिनि रेसिपीज़ में आम कहिड़ी शइ आहे? सो जेकॾहिं मां हिन रेसिपीज़ खे सम्झण जी कोशिशि कयां त पहिरियों सुपर केक में 8 अंडनि जे लाइ पाण वटि 6 कोप फ्लॉर जा या पंहिंजे अटे जा इस्तेमालु थियनि पिया। सो हर 8 कपनि जे लाइ फॉर एवरी 8 eggs we have 6 cups ऑफ फ्लोर, यानी हर 8 अंडनि जे लाइ पाण खे 6 अटे जे कोपनि जी ज़रूरत आहे। इन खे पाण रेशो में बि लिखी सघूं था, जीअं 8:6 या 8:6। यानी इन जो मतिलबु इहो थियो त इहो अंडनि जो तनासुब आहे कंहिंसां अटे सां। छा इन खे पाण 6:8 या 6:8 लिखी सघूं था? त उहो न लिखंदासीं। उहो अटे जो अंडनि सां तनासुब थींदो, पर अंडनि जो अटे सां तनासुब 8:6 जो आहे। अचो त पाण हाणे सिमालर सुपर केक में एग्स जो या अंडनि जो तनासुब चेक कयूं था अटे सां। सो हिते हर 4 अंडनि जे लाइ फॉर एवरी 4 eggs, यानी हर 4 अंडनि जे लाइ वी हैव असां वटि हुजणु घुरिजनि या असां वटि आहिनि 3 cups ऑफ फ्लोर, यानी 3 कोप घुर्बल आहिनि। सो इन तनासुब खे पाण 4:3 लिखंदासीं। अगरि असां हिननि ॿिन्हिनि तनासुबनि खे या ॿिन्हिनि रेशोज़ खे ॾिसूं त ॿई रेशोज़ साॻिया आहिनि असां वटि। जेकॾहिं 4 असां वटि अंडा आहिनि त 3 असां वटि फ्लोर जा कोप आहिनि या अटे जा कोप आहिनि। जेकॾहिं असां डबल कयूं अंडा यानी 4 मां 8 कयूं त ज़ाहिर ॻाल्हि आहे असांखे अटे जा बि जेके कोप हूंदा उहे डबल करणा पवंदा। इन जो मतिलबु जेकॾहिं हू 4 मां 8 थींदा त हू 3 मां 6 थी वेंदा। सो असां लिखी सघूं था त जेको रेशो आहे या जेको तनासुब आहे कंहिंजो अंडनि जो रेशो ऑफ एग्स टू, यानी अंडनि जो जेको तनासुब आहे टू द टू कप्स ऑफ फ्लोर, यानी अटे सां जेको तनासुब आहे अंडनि जो उहो 4 या 4:3 आहे। सो इहो ॿिन्हिनि कंडीशन में ॿिन्हिनि सिमालर सुपर केक जी ॻाल्हि कयूं या सुपर केक जी ॻाल्हि कयूं ॿिन्हिनि में सच आहे। जीअं ई असां तनासुब घटाईंदासीं अंडा घटाईंदासीं त असां वटि ज़ाहिर ॻाल्हि आहे अटो घटिबो, जेकॾहिं असां अंडा वधाईंदासीं त अटो बि वधंदो। सो असां वटि मिक़दारु त हेठि मथे थी सघे थो, पर असां वटि जेको तनासुब आहे उहो साॻियो ई रहंदो। सो जेको हाणे असां वटि केक आहे उहो साइज़ में मुख़्तलिफ़ थी सघे थो, पर टेस्ट उनजी साॻी हूंदी, छाकाणि त असांजी रेसिपी साॻी आहे।